चोरनि मथां मोर। कंहिं शहर में हिकिड़ो वॾो चोर रहंदो हो, जंहिंजो चो तरफ़ धाॻो ॼमियल हो। आस पास जा सभु चोर हिन जी सलामी भरींदा हुआ। हू कॾहिं कॾहिं चोरीअ ते निकिरंदो हो ऐं एतिरो माल मेड़े ईंदो हो जो केतिरा ॾींहं वेठो मौज सां खाईंदो हो। उन खां सवाइ ॿिया चोर बि हिन खे घणो ई धन पट ॾींदा हुआ। तंहिं करे ख़्यालु कयईं त छो न हिकिड़ो चकर ॾेई अचां। हलंदे हलंदे हिकिड़े ॻोठ जे ॿाहिरां अची पहुतो। खूह जे वेझो हिकिड़ी निम हेठां पोतड़ो विछाए लेटी पियो। उन वक़्तु खूह मां ज़ालुनि पे पाणी भरियो ऐं हिक ॿिए सां हाल पे ओरियो। हिकिड़ी औरत ॿीअ खां पुछियो त अदी तूं पेके कॾहिं वेंदी आहीं? हिन जवाबु ॾिनसि त मुंहिंजा पेका मूंखे 6 महीने वठणु ईंदा आहिनि। अहिड़ीअ तरह ॿियनि ज़ालुनि बि हिक ॿिए खां पुछियो। उन्हनि में हिकिड़ी सुहिणी ऐं यतीम ज़ाल जेका दोपस्ती बि हुई। तंहिं चयो त अदी आऊं त पेके कान सिकां, छो त बाबो त वीचारो मरी वियो पर अमड़ बि जुदाई करे वई। बाक़ी मामू ऐं मामी वञी रहिया आहिनि, उहे बि न की अचनि न की वञनि। उन ॻाल्हि ॿोल खां पोइ ज़ालूं त दिला खणी हलियूं वयूं, पर चोर खे अची होरा होरा लॻी त उन औरत जे माइटनि जी ॼाण करियां। सो उथी उन जे पुठियां लॻो ऐं जॾहिं औरत घर में घिड़ी, हिन बि अची दर खड़कायो। उन औरत जो मुड़ुसु को बिना मवाली हो। तंहिंजो हिन धारे माण्हूअ खे दर ते ॾिठो सो घटि वधि ॻाल्हाइण लॻो। उन ते चोर चयो त अबा हाओ हाओ छो न छिड़बू ॾींदे, असां पंहिंजूं नियाणियूं उन्हीअ लाइ ॾिनियूं त अव्हां जूं गारियूं सहूं। पर यार छा कजे जो सुञाणप वारा मुड़ुस मरी विया। जे पिणे जीअरो हुजे हा त ईअं गारियूं कीअं न मिलनि हा। आऊं तुंहिंजी ज़ाल जो मामू आहियां। तूं त नशनि में आहीं पर छोकिरी बि नथी सुञाणे। ॾाढे अरमान जी ॻाल्हि आहे। माईअ जो इहा ॻाल्हि ॿुधी सा रिढ़ी आई ऐं मुड़ुस खे चयाईं त सुञाणी नथो त हीउ मुंहिंजो फलाणो मामू आहे। ऐं ईअं चई मामे खे खीकारण लॻी ऐं खेसि वठी आणे घर में विहारियईं। उते राति बि पइजी वई सो मानी टिकी खाई हिक ॿिए खां हाल अहिवाल वठणु लॻा। चोर चयो त अदा ॿियो सभु ख़ैरु आहे, पंहिंजनि ई कमनि कारनि में लॻा पिया आहियूं। घर में अकेला ई आहे, तंहिं करे कंहिं पासे निकिरण बि नथो थिए। छोकिरीअ खे ॾिसण जो बि ऊनू हुयमि पर क़िस्मत पासे कान थी थियमि। हींअर छोकिरनि जा तुहर कराइणा आहिनि, सो ख़्यालु कयमि त सॾु बि ॾेई अचां ऐं छोकिरी बि ॾिसी अचां। हाणे महिरबानी करे अव्हीं 2-3 ॾींहं अॻुवाट हलो ऐं हली ख़ुशीअ में शरीक थियो। वरी माईअ जे मुड़ुस अहिवाल ॾिना त अदा वक़्तु ख़ैर जो पियो गुज़रे। हेल फ़सुल बि भलो कोन थियो आहे पर शुक्र आहे जो 2-3 कणा थी पवंदा। हाणे लाबारे जा ॾींहं आहिनि, तंहिं करे ॿाहिरि निकिरणु बि औखो आहे। तो बि तंग वक़्त में अची सॾु ॾिनो आहे। ख़ैर मूंखे त खणी छॾियो, आऊं तुहर वारे ॾींहुं अची ठका कंदसि। बाक़ी हीअ अव्हांजी भाणेजी आहे, उनखे भले पाण सां अॻुवाट वठी वञो। उते चोर दिलि में ख़ुशि थियो ऐं चयाईं त अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी, छोकिरी त आऊं अॻुवाट वठी हलां थो, पर महिरबानी करे तुहर वारे ॾींहुं ज़रूरु पहुची वञिजांइ। ॿिए ॾींहुं माई हार सिंगार करे ॻह ॻठा पाए तयारु थी ठग मामे सां माइटनि ॾांहुं रवानी थी। हिन वेचारीअ पंहिंजो मामू नंढपिण में ॾिठो हो, तंहिं करे हींअर सुञाणे न सघी। तंहिंखां सवाइ हूअ वेचारी पंहिंजनि अबाणनि कखनि ॾिसण लाइ आती हुई। सो चोर खे मामू ॼाणे वॾी ख़ुशीअ सां साणसि गॾिजी रवानी थी। जॾहिं ॻोठ खां तमामु परे निकिरी आया ऐं सिज बि थोरो लुड़ण ते हो, तॾहिं चोर माईअ खे चयो त माई न आऊं तुंहिंजो मामू न तूं मुंहिंजी भाणेजी। हाणे पंहिंजा सभु ॻह ॻिठा लाहे ॾे ऐं तूं कर पोयां पेर। माईअ खे इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो अजब लॻो। चोर खे घणाई वास्ता विधाई पर हू न मुड़ियो। लाचार वेचारीअ पंहिंजा सभई ज़ेवर लाहे चोर जे अॻियां रखिया। चोर हिन खे झंग में अकेलो छॾे ॻह खणी पाण रुलंदो रहियो। माईअ ॾिठो त जिठ त ॾाढी थी, न घर जी थियसि न घाट जी, न की अबाणनि कखनि ताईं पहुतसि ऐं ॻह बि फुरायमि। हाणे जे थी वापसि वञा त मुड़ुसु हणी हॾ गुॾ भञी छॾींदमि। नाहक धारे माण्हूअ खे मामू सॾे दरबदर थियसि। उहे पूर पचाईंदे ई पको इरादो कयाईं त हाणे घर न वञिबो ऐं उहो चोर जेको दगा करे वियो आहे तंहिंखां पलांग ज़रूरु वठिबो। बसि
पोइ ते मोटी हिकु ॻोठ में आई ऐं उते हिकिड़ी ॼाण सुञाण वारी कुराड़ीअ वटि अची रही। हूअ जीअं त ॻुराड़ी हुई, तंहिं करे उते हिकिड़ो पुटड़ो ॼणियाई। थोरनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं माई ख़ुशि थी ऐं हलण जहिड़ी थी, तॾहिं चोर जे नाले ते पुछा कंदे अची हुन जे ॻोठ में पहुती ऐं सिधे चोर जे घर में वई। इतफ़ाक़ सां चोर उन वक़्तु कंहिं शिकार जे पुठियां वियल हो ऐं घर में रुॻो संदसि ज़ाल वेठी हुई। माई त अॻु में ई सोचे आई हुई त चोर खां पलांद ज़रूरु वठंदसि। सो चोर जी ज़ाल खे चयाईं त माई, तो त अचण बि छॾे ॾिनो आहे। मामूं त कॾहिं कॾहिं मुंहुं ॾेखारे वेंदो आहे, पर तो त सफ़ा कान अची। चोर जी ज़ाल बि काधारी हुई, तॾहिं सम्झियो त हीअ मुंहिंजे मुड़ुस जी का माइचाणी आहे। तंहिं करे चयाईं त अदी, मूंखे त ख़बर ई कान्हे त मुंहिंजे मुड़ुस जा कहिड़ा मिट माइट आहिनि। चोर जी ज़ाल हिन माईअ खे मान ॾेई विहारियो ऐं मानी टिकी खाई वेठियूं ॻाल्हियूं करणु। चोर जी आदत हूंदी हुई त जॾहिं को सखी माण्हू संदसि ॻोठ मां लंघंदो हो, तॾहिं उन जी महिमानी ज़रूरु कंदो हो। पोइ उन खां सभु पैसा ॾोकड़ फुरे फाही ॾेई वञी झंग में पूरे छॾींदो हो। उन माईअ जो घर में फाही लड़कंदे ॾिठी, सो चोर जी ज़ाल खां पुछा कयाईं। हूअ बि का बिना भोरड़ी हुई, सो सॼी ॻाल्हि करे ॿुधायांसि। पर हिन माई चयसि त अमां, तोखे सुध आहे त फाही कीअं ईंदी आहे। चोर जी ज़ाल झटपट ॻिचीअ में सरकण फाही विझी चयो त मुंहिंजो मुड़ुसु ही तख़्तो पेरनि हेठां कढी छॾींदो आहे त माण्हू लड़की लड़की मरी वेंदो आहे। हिन माईअ बि उन विच में तख़्तो कढी वरितो त चोर जी ज़ाल फाहीअ में टंगिजी बीही रही ऐं अखि छंभ में साह निकिरी वियसि। पोइ उहा माई चोर जो सॼो घर ॿार ज़र ज़ेवर ऐं माल मिल्कियत खणी भले घोड़े ते चढ़ी घर ॾांहुं रवानी थी। वाट ते पोड़ीअ वटां पंहिंजो पुटु बि खयाईं ऐं शाम धारे अची घर पहुती। मुड़ुस खे बहानो करे चयाईं त मुबारक हुजई, मामे जे घर मूंखे पुटु ॼाओ। उते घणाई महिमान अची निकिता, तंहिं करे छोकिरनि जो काल्ह ई तुहिर कराए छॾियऊं। मूंखे बि उते गोड़ में तकलीफ़ थिए थी, तंहिं करे आउं त हेॾां हली आयसि। बाक़ी मामे चयो त आउं पाण उते ईंदसि ऐं अची तोखां माफ़ी वठंदसि। हिननि वीचारनि ग़रीबीअ सारो ॾाढी इज़त ॾिनी ऐं अबाणे वरसे मां एतिरा त ज़ेवर ऐं पैसा ॾोकड़ ॾिना अथनि जो सॼी उमिरि वेठा मज़े सां खाईंदासीं। मुड़ुस बि एतिरो माल ॾिसी खगियूं हणणु लॻो। उन ॾींहं खां वठी माई राति जो चङीअ तरह दरवाज़ा बंदि करे सुम्हणु लॻी, छो जो हिनखे पक हुई त चोर खां जो पलांद वठी आई आहियां सो छॾींदो हू बि कोन। होॾा चोर जॾहिं शिकार मारे घर पहुतो, तॾहिं ॾिसे त ज़ाल फाहीअ ते टंगी पई आहे ऐं घर में कारीअ वारा कख पिया आहिनि। सॼी उमिरि जी कमाई चट ॾिसी बाहि थी वियो। पेरो खयाईं त औरत जा पेर लॻसि। यकदमि सम्झी वियो त फलाणी माई जिठ करे वई आहे। ख़ैर उन वक़्त त चोर खणी माठ कई, पर के ॾींहं रखी ॿ टे हमराह साण करे अची माईअ जे ॻोठु पहुतो। हमराहनि खे ॻोठ जे ॿाहिरां बीहारे पाण वियो माईअ जे घर। माईअ जो हिन खे ॾिठो सो हिकदमि खणी अॻु वरिताईंसि। चयईं, मामा भली करे आएं, ॿार बचा त ख़ुशि आहिनि। मूं मुड़ुस खे अॻु में ई चयो हो त मामूं छोकिरनि जो अॻुवाट तुहिर कराइण जी तोखां माफ़ी वठणु ईंदो। चोर बि ॻाल्हि सम्झी करे वरिती, सो चवणु लॻो त हाउ माई, आउं मुड़ुस खां माफ़ी वठणु आयो आहियां। उते माईअ जे मुड़ुस बि चोर खे ॾोरापा ॾिना त अदा, अव्हांखे ईअं वाजिबु कोन हो, पर जेकी थियो सो चङो। अहिड़ीअ तरह हाल अहिवाल ॾींदे अची राति थी। माईअ अॻु में ई अटे में का नशेदार शइ मिलाए मानी ठाहे छॾी हुई, सा आणे अॻियां रखियाईं। मानीअ खाइण खां पोइ मुड़ुस ऐं चोर खे अची घेरट चढ़िया। मुड़ुस त अॻे ई मवाली हो, बाक़ी चोर नशे में सुक थी वियो ऐं लत खोड़े जो सुतो त ख़बर ई कान पयसि। अध राति धारी माई उथी चोर जो मथो ॾाढी कूड़े ऐं खेसि कटे में वेढ़े भरे कुल्हे ते खणी उथी हली। वाट ते चोर जा यार बीठा हुआ, तिन जो हिन खे ॾिठो सो अलेख सलेख खां पोइ पुछा कयाऊंसि। माईअ चयो त आउं बि काटको आहियां ऐं हड़ में माल अथमि। चोरनि चयो, वाह ॿेली, हिसो असांजो बि लॻे। ख़ैर हणंदे धणंदे ॻाल्हि उते अची बीठी त चोरनि वारो माल काटको खणी ऐं काटको वारो माल चोर खणनि। उन्हीअ ते माईअ चोरनि वारो माल खणी हली वई। बाक़ी चोर माईअ वारे माल खे चुकासण लॻा। अञा जो ॻंढु खोले ॾिसनि त संदन यार ॿधो पियो आहे।
हमराहनि हिन खे होशियारु कयो ऐं ख़बरूं वरिताऊंसि। चोर खे हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उते हिननि हमराहनि खे बि ख़बर पई त असांजो माल बि वियो हज़म थी। सो खारनि मां माईअ खे घटि वधि ॻाल्हाईंदा ॻोठ ॾांहुं मोटी आया। हाणे माईअ जो डपु वेतर वधी वियो। तंहिं करे राति जो कड़ा कुल्फ चाढ़े पाण पई पहिरो ॾींदी हुई। संदसि मुड़ुसु सदाईं नशे में अलूट हूंदो हो, जंहिं करे हिन खे न हो दुश्मन जो भउ न सॼणनि जो आसरो। पर माई वेचारी सूरनि में पइजी वई। हिकिड़े ॾींहुं चोर ऐं संदसि टे हमराह माईअ जे घर ते आया, पर अंदरि वञण जी का वाह न ॾिसी घर खे काठणण लॻा। माई त अॻु में ई ख़बरदार हुई। तंहिंजो खड़को ॿुधो सो पक थियसि त चोर अची रसिया आहिनि। हिन छा कयो जो हिकु तेज़ पाकी खणी उन भित वटि वञी बीठी, जंहिंखे काठ पए लॻो। जॾहिं काठ सर थियो तॾहिं हिकिड़े चोर मुंहुं अंदरि कयो। माई झटि हणी हिन जो नकु चप वढे वरितो। चोर वठी पाण खे पुठियां उछलायो ऐं दाहूं करणु लॻो त अंदरि शायदि ॿाॿड़ा ढंगर आहिनि, आउं कोन वेंदसि। उन्हीअ ते ॿिए चयो त तूं को ढिॼणो आहीं। ईअं चई हिन मुंहुं सोराख़ में विधो त माईअ हिन सां बि साॻी कार कई। अहिड़ीअ तरह माईअ चइनी चोरनि जा नक चप वढे वरिता। उते चोरनि पाण संभालियो, ॾिसनि त नक चप वढिया पिया आहिनि। ॾाढा शर्मसार थिया ऐं गॾिजी अंजाम कयऊं त वरी चोरी न कंदासूं। उन ॾींहं खां पोइ चारई यार ॿेले मां काठियूं ऐं ॾाक वठी उहे विकिणी पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। उनजे विच में 2 महीना गुज़री विया। माईअ ॾिठो त मामू हाणे अचे ई कोन थो, सो हिकिड़े ॾींहुं मुड़ुस खां मोकिलाए चोरनि जी ॻोल्हा में निकिती। पुछाईंदे आख़िर में ॾस मिलियसि त उहे चोर सॼो ॾींहुं ॿेले में काठियूं कंदा आहिनि ऐं शाम जो फलाणी पोड़ीअ वटि अची रहंदा आहिनि। माई ॾस वठी सिधी उन ई पोड़ीअ वटि आई ऐं अची चयाईंसि त नानी ख़ुशि त आहीं? मामू कोन थो ॾिसिजे। पोड़ीअ चयसि त अड़े अम्मा, उहे विया आहिनि ॿेले मां काठियूं ऐं ॾाक करणु, पर तूं केरु आहीं? हिन माईअ खे ॿुधायो त आउं वॾे चोर जी भाणेजी आहियां। घणनि ॾींहंनि खां मामे खे कोन ॾिठो हुअमि, सो सोचियमि त अॼु ॾिसी अचांसि। पोड़ीअ खेसि इज़त ॾेई विहारियो ऐं खेरु आफ़ियत मालूम कई। जॾहिं मानी पचाइण जो वक़्तु थियो तॾहिं माईअ चयो त नानी अॼु तूं आराम कर त आउं थी मानी पचायां। तूं रुॻो मामे जिन खे मानी ॾिजईं ऐं मुंहिंजे अचण जी बि ख़बर ॾिजईं। पोइ माई मानी पचाए ॿोड़ रधे तयारु कयो ऐं दॿकीअ में चोरनि जा नक चप रखी उन्हनि जे मथां मानियूं रखी पोड़ीअ खे ॾिनई त वञी मामे खे ॾेई अचु। पोड़ी वई मानी ॾियण त पुठियां माईअ सॼे घर खे फलोड़े हिकिड़ीअ कुंड मां नाणे जो पूरियल देगिड़ो वञी हथु कयो, जंहिंमां नाणू कढी देगिड़ो उते ई फिटो करे उथी पंधु पई। पोड़ी जॾहिं चोरनि वटि पहुती तॾहिं हिन खां नियापो ॾियणु विसरी वियो ऐं चोर बि मानी खाइण में चंबड़ी विया। मानी खाईंदे ॾिसनि त दॿकीअ जे तरी में नक चप रखिया आहिनि। उन्हीअ ते वॾे चोर पोड़ीअ खां पुछियो त मासी हीउ छा आहे? को माण्हू घर में आयो आहे छा? तंहिं ते पोड़ीअ चयो त अबा मूंखां ॻाल्हि विसरी वई, तुंहिंजी भाणेजी आई आहे। चोरनि जा इहा ॻाल्हि ॿुधी सो पक थियनि त माई ज़रूरु का हरकत करे वई हूंदी, सो उथी घर ॾांहुं भॻा ऐं अची ॾिसनि त धन वारो देगिड़ो पट ते पियो आहे ऐं माई ठहे ई कान। हमराहनि जा 6 ई छिॼी पिया। सलाह कयऊं त माईअ वटि मेड़ करे क़ुरान खणी हलिजे, न त हूअ जिंद असुलु कान छॾींदी। आख़िर हिकिड़े ॾींहुं 4 ई चोर माईअ वटि आया ऐं हिन खां माफ़ी वरिताऊं। माईअ वॾे चोर खे चयो त तूं आहीं मुंहिंजो मामू, तंहिं करे पंहिंजा थिया सॼी उमिरि जा झेड़ा, बाक़ी ॿिया भले माफ़ी वठनि। हिन वराणियसि त माई हिन क़ुरान जे बहाने मूंखे बि बख़्श कर। उन्हीअ ते माई खणी माठि कई, पर एतिरो चयाईंसि त मूं बि बसि कई, पर चोरीअ वारो माल कंहिं बि सूरत में अव्हां खे न ॾींदसि। चोरनि बि लाचार इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं अहिड़ीअ तरह हिननि जी जिंद आज़ादु थी।